नौसी हयात पिताफ़ी जे प्राइमरी स्कूल में गुज़िरियल 5 सालनि खां उस्ताद मुक़ररु न थियण ते इमारत तोड़े ॿिनि सहूलियतुनि जी खोट सबबि शागिर्द तालीम जहिड़े सेवर खां महरूम रहियल आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे वकार बोज़दार। हयात पिताफ़ी भरिसां ॻोठ सोहराब गबोल में मौजूद आहियूं। हिते प्राइमरी स्कूल आहे उहो दंबूहाल जो शिकार आहे। जेके स्कूल जा जेके उस्ताद आहिनि उहो बि न आहिनि। फर्नीचरनि जो खोट आहे। हिते इलाइक़े वासी ऐं शागिर्द सराफ़ा एहतजाज आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जो वधीक छा चवणु आहे। जीअं त असांजो स्कूल जेके आहिनि सोहराब प्राइमरी गबोल जेके आहिनि त उहा तक़रीबन जेके आहिनि 4 साल खां वठी जेके बांदा आहिनि में उस्ताद न आहिनि। ॿार जेके आहिनि त रोज़ु ईंदा आहिनि ऐं अची करे ॿार जेके आहिनि वापसि ईंदा आहिनि। हूअं चवंदा आहिनि त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। हाणे कीअं पढ़ंदी सिंध वधंदी सिंध जॾहिं उस्ताद असांखे न ॾींदो त पोइ कीअं वधंदी। बराए महिरबानी असांखे जेके आहिनि उहा उस्ताद ॾिनो वञे जेके आहिनि त सोहराब स्कूल में असांजे स्कूल जेके आहिनि त ॿारनि जो जेके आहिनि उहो मुस्तक़बिल जेके आहिनि संवारियो वञे। सोहराब गबोल में जेको 4 खां 500 ॿार आहिनि। 4 खां 5 साल थी विया आहिनि मथे असांजे ॻोठ में स्कूल जे उस्ताद कोन्हे। महिरबानी करे असांखे उस्ताद ॾियो हीअं चवण सां असां मिली आया आहियूं। चयो असां तव्हांखे उस्ताद ॾिनो। अञा ताईं असांजो ॻोठ में स्कूल में उस्ताद आहे। महिरबानी करे असांखे पंहिंजो उस्ताद ॾियो। असांजे ॿार जे मुस्तक़बिल तालीम खां महरूम आहिनि। ही 4 खां 500 ॿार मथे आहिनि। असांजे स्कूल में हालात ई ख़राब आहिनि। तालीम हिननि खे न ॾींदासीं छा कंदा। स्कूल बंद है। गबल ॻोठ में उस्ताद छोकिरा पढ़नि था, उस्ताद नथो अचे। हे वेही वेही मोटी वञनि था। नंढा नंढा जाम आहिनि हिते नथा अचनि छो असांखे बिल्डिंग आहे ख़राबु आहे स्कूल जो ठहाए ॾियनि बिल्डिंग। स्कूल बंद है। स्कूल खुले। कैमरा टीम सां गॾु वकार बोज़दार, धरती टीवी न्यूज़ हयात।